पसंद आहे उन माण्हू खां जेको ॿियनि खां घुर ऐं सुवाल करण वारो हुजे, ॿियनि जे आॾो हथ फैलाइण वारो हुजे, ॿियनि ते भाड़ण वारो हुजे या मोहताज बणिजी ज़िंदगी गुज़ारे, अल्लाह खे इहो बानो हरगिज़ न आहे वणंदो। मदीने वारे साईं फरमायो अल यदुल उलिया खैरुम मिन यदिस सुफला। अल्लाह वटि मथियों हथ हेठे हथ खां वधीक पसंदीदा आहे। माना मथे हथ वारा थियो ॾियण वारा थियो, ॾियण वारा हेठियों हथ यानी घुर सुवाल करण वारा न थियो। घुर कयो, हुन खां सुवाल कयो, हुन खां सुवाल कयो, अल्लाह खे इहा ॻाल्हि हरगिज़ पसंदि न आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूबा लिर्रहमा फइन्नहुम युरहमून। रहम करण वारा थियो जो रहम करण वारनि जे लाइ अल्लाह ताला वॾियूं ख़ुशख़बरियूं तयारु करे छॾियूं आहिनि। पर को घुर सुवाल नथो करे। तव्हांखे त ख़बर आहे न त को केतिरो मोहताज आहे, कंहिंखे केतिरी ज़रूरत आहे, को घुरे नथो। तव्हांखे त अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे न, अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, अल्लाह तव्हांखे फ़हम ॾिनो आहे त तव्हां अता करण वारा थियो, तव्हां ॾियण वारा थियो त अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ में बरकतूं विझंदो। ॾियण वारे सखावत करण वारे खे अल्लाह कॾहिं कंहिंजो मोहताज न कंदो आहे, कॾहिं कंहिंखे तंग दस्त न बणाईंदो आहे, कॾहिं अल्लाह ताला हुनखे मजबूर न कंदो आहे, कॾहिं बीमारियुनि में न विझंदो आहे। बल्कि माण्हू जेको ख़र्च करण वारो आहे अल्लाह हुनजी उमिरि में इज़ाफ़ो कंदो आहे, हुनजे रिज़्क़ में बि इज़ाफ़ो फरमाईंदो। ॾियण में राय मौला ॾियण में ॾियण जे लाइ तव्हां अरहा न थियो, दिलि में खुटको पैदा कयो, मुंहुं ख़राब करे ॾियो। कंहिंखे 10 रुपया ॾियो था त मुंहुं ख़राब करे ॾींदा, यार हे त पिनण वारनि मां फासिजी विया हुन, जिते किथे सुवाल कयो बीठा आहिनि, हुन ख़राब कमु कयो। पर तूं त पंहिंजी नेकी न विझां न, तूं त पंहिंजी नेकी खे बर्बाद न कर न। वअम्मा साइल फला तनहर। क़ुरान थो फरमाए त तव्हां अहिड़ो कमु न कयो जो तव्हां खां को घुरण अचे त उन ते अरहा थी नाराज़ थियो, तानो ॾियो, मेणो ॾियो, ईअं न कयो। वअम्मा साइल फला तनहर। घुरण वारे खे झिड़कियो न, बल्कि ना आहे त ख़ामोश थी वञो, चुप करे वेही रहो, झिड़कण वारा न थियो। दिलि मन हणो ॾियां या न ॾियां। हज़रत क़िबला मुर्शिद दिलबर साईं जन फरमाइनि था त ॾिसो न सिज सखी आहे, कॾहिं ईअं न ॾिसंदो आहे त नंढे खे घटि रोशनी ॾियां, वॾे खे वधीक रोशनी ॾियां। दरिया सखी आहे, उन मां जानवर पाणी पीअंदा आहिनि त माण्हू पाणी पीअंदा आहिनि, उन मां ॿनी खे बि सैराब कयो वेंदो आहे। वण सखी आहे, पंहिंजनि परावनि जानवरनि हैवान हर कंहिंखे छांव ॾींदो आहे। ज़मीन सखी आहे, उहा हर कंहिंखे जाइ ॾींदी आहे, ग़रीब आहे, अमीर आहे, बादशाह आहे, तवंगर आहे या फ़क़ीर आहे, मरंदो त हर कंहिंखे जाइ ॾींदी आहे। साईं जन फरमाईंदा तव्हां बि सिज वांगुरु सखी बणिजो, तव्हां वण वांगुरु सखी बणिजो, तव्हां दरियानि वांगुरु सखी बणिजो, तव्हां ज़मीन वांगुरु सखी बणिजो, त अल्लाह ताला तव्हांखे बि ईअं नवाज़ींदो जीअं अल्लाह जहान खे नवाज़े। पर सखावत करण में अहिड़ी सखावत न कयो जो तव्हां पाण मोहताज थी वञो। उसूल आहे एतिरी सखावत कयो जंहिंमें तव्हां मोहताजी ॾिसण वारा न थियो, तव्हां कंहिंजे मथां भाड़ण वारा न थियो। नबी साईं थो फरमाए, बल्कि अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वला तजअल यदक मग़लूलतन इला उनुकिक। पंहिंजे हथ खे कंध जे पोयां ॿधी न छॾियो। वो घुर सुवाल करे त उन ते कावड़िया वेठा हुजो, हथ ॿधी छॾियो, असुल खीसे ॾे हथ वञे ई न त अल्लाह जी राह में ख़ैरात थिए। हिन मां मुराद इहा आहे मग़लूलतन इला उनुकिक, पंहिंजे हथनि खे हीअं कंध जे पोयां ॿधी छॾियो। हाणे कंध जे पोयां हथ ॿधियलु हूंदो त खीसे में त हथु कोन ईंदो न। समझो था ॻाल्हि कोन? सुभान अल्लाह। ऐं अल्लाह थो फरमाए रुॻी ईअं बि न त हथ ॿधल हुजे, वला तबसुतहा कुल्लल बस्ते, बल्कि ईअं बि न कयो जो पंहिंजे हथ खे सफ़ा खोले छॾियो, ईअं लुटाए छॾियो। ख़र्च कयो बाबा, ख़र्च कयूं था, ख़ैरात कयूं था। रब थो फरमाए फतक़उद मलूमन महसूरा। पोइ ईअं न थिए जो पाण मलामत ज़दा थी हसरतुनि में वेही रहो, परेशान थी वञो, यार ख़ैरात करे छॾियमि, हाणे मुंहिंजो घर कीअं हलंदो।
ईअं न कयो। एतिरी ख़ैरात कयो जेतिरी वस आहे, जेतिरी तव्हांजी पहुच आहे, जेतिरी तव्हांजी ताक़त आहे, ओतिरी अलाह जी राह में ख़ैरात कंदा रहो। उन सां अलाह बरकत बि ॾींदो, दिलि बि मुतमइन रहंदी, अलाह बि राज़ी थींदो, मख़लूक बि राज़ी थींदी। ऐं जॾहिं हथ ख़ैरात लाइ खोलियो, अल्लाह जी राह में ॾियो, वक़्त बिमन तऊलो, अवल शुरूआत उन्हनि खां कयो जेके तव्हांजे अयाल वारा आहिनि। पंहिंजे अयाल खां शुरूआत कयो। तव्हांजे रिश्तेदारी में, तव्हांजे मिटनि माइटनि में को ग़रीब आहे, को मिसकीन आहे, तव्हांखे त ख़बर आहे न। ॿाहिरिनि माण्हुनि जी असांखे ख़बर कोन हूंदी आहे त अमीर आहे या ग़रीब आहे। मूंखे मुंहिंजे मिटनि माइटनि जी ख़बर आहे, अज़ीज़नि जी ख़बर आहे, या जेके मुंहिंजी कुर्बत में रहनि था उन्हनि जी मूंखे ख़बर आहे त हिन वटि पैसो आहे या न आहे, हे ग़रीब आहे या अमीर आहे, उनजी उथणी वेहणी, उनजे कारोबार कम वापार तिजारत जी मूंखे ख़बर आहे। ईअं मदीने वारो साईं जो फरमाए तव्हांखे ख़बर हूंदी तव्हांजे मिटनि में, तव्हांजे माइटनि में, तव्हांजे अज़ीज़नि में केरु वधीक मिसकीन आहे। शुरूआत उन्हनि खां कंदा कयो। जॾहिं उन्हनि ताईं ख़र्चु पहुचंदो, भले में भली ख़ैरात उहा आहे जेका तव्हां पंहिंजे ख़ानदान जे मथां कंदा आहियो। ऐं क़ुर में फरमाए त वमा अनफक़्तुम मिन शैइन फहुव युखलिफुहु वहुव खैरुर राज़िकीन। अमा जो कुझु बि अल्लाह जी राह में ख़र्च कयो था, पोइ उन जो बदिलो अल्लाह ॾींदो आहे, ऐं उहो सभिनी खां बहितरीन रिज़्क़ ॾियण वारो आहे। पंहिंजे अंदर मां घुर सुवाल जी आदत ख़तम कयो, बल्कि सखावत जी आदत कयो, पैदा कयो। मदीने वारे साईं तरबियत कई आहे सहाबा किराम जी, ज़बरदस्त तरबियत फरमाई आहे त उहे घुरण वारा न थियनि बल्कि ॾियण वारा बणिजी वञनि। हिकिड़ो सहाबी हुजे, सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे, साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो सहाबी हो। हिकिड़ो दफ़ो साईं जन वटि आयो, या रसूलल्लाह मूंखे कुझु ॾियो, ग़रीब मिसकीन आहियां, मूंखे कुझु ॾियो। साईं जन हुनखे ॾिनो। वरी ॿियो दफ़ो उहो साॻियो साहबी कुझु ॾींहंनि खां बाद में वरी महबूबन करीमन वटि आयो, या रसूलल्लाह मूंखे ॾियो। साईं करीम त सखी हुया, अहिड़ो सखी दुनिया में कंहिं कोन ॾिठो हूंदो रब खां बाद में जहिड़ो सखावत करण वारो तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी मोहम्मद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे ॿुधायो ज़मीन जी सखावत, वण जी सखावत, सिज जी सखावत, हवा जी सखावत, इहे सभु मुंहिंजे दिलबर नबी जे दर तां ख़ैरात वठंदा। सुभान अल्लाह। साईं जो करे साहिल खे मोटाईंदा कोन हुया। साहिल आयो, वरी ॾिननि, वरी टियों दफ़ो साॻियो साहबी आयो त महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त तुंहिंजे घर में कुझु पियल आहे, कुझु घर में माल दौलत या कुझु मिल्कियत अथई? चई हा या रसूलल्लाह, ॿियो कुझु न आहे, हिकिड़ो खबड़ जो टुकड़ो पियल आहे ऐं हिकिड़ो मूं वटि प्यालो पियल आहे पाणी पीअण जे लाइ। इन्हनि ॿिनि शयुनि खां सवाइ ॿी का शइ कोन्हे का। साईं फरमायो खणी अच। चमड़े जो टुकड़ो हुयो, खबड़ जो टुकड़ो हुयो, उहो साईं जन जी ख़िदमत में खणी आयो, प्यालो खणी आयो। साईं जन मस्जिद नबवी में बि ऐलान कयो, आहे को हिन शयुनि खे वठण वारो? केरु वठंदो? अवा गौर सां हदीस ॿुधजो। साईं फरमायो, आहे को वठण वारो? हिकिड़े साहबी जो, या रसूलल्लाह, हिकिड़ो दिरहम ॾींदुसि हिन जो, इन चमड़े जे टुकड़े जो ऐं प्याले जो हिकिड़ो दिरहम ॾींदुसि। साईं फरमायो, न, हिकिड़ो दिरहम काफ़ी न आहे, आहे को ॿियो को वठण वारो? काफ़ी देर खां बाद में हिकिड़ो ॿियो सां, हाणे नीलामी जीअं थींदी आहे न, साईं नीलामी पे कई। हिकिड़ो साहबी थियो, या रसूलल्लाह, मां 2 दिरहम ॾींदुसि। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 दिरहम वरिता, उहो चमड़े जो टुकड़ो ऐं उहो पाणी पीअण जो प्यालो उनजे हवाले कयो। 2 दिरहम साईं जन उन जेको साहिल थी आयो हुयो साहबी, उनखे फरमाईंदा, हिकिड़ो दिरहम खण पंहिंजे घर वारनि जे लाइ खाधे पीते अटो चांवर सीधो सामान वठि, ऐं हिकिड़े दिरहम मां वञ ऐं बाज़ार मां कुहाड़ो वठी अच, कुहाड़ी काठियूं कटण जे लाइ। साहबी वियो ऐं घर में सामान ॾिनई ऐं कुहाड़ी वठी आयो। साईं जन पाण उन कुहाड़े में उनजो जेको हथियो हूंदो आहे पाण लॻाए, काठ जो हथियो आका करीम हुन में पाण लॻाए साईं फरमाए, हाणे वठ, हे कुहाड़ो खण ऐं जंग में वञी काठियूं करे मदीने जी बाज़ार में खपा ऐं 15 ॾींहंनि ताईं मूंखे मुंहुं न ॾेखारिजे। 15 ॾींहंनि ताईं वञी कमु कर। हाणे साईं जन उनजी तरबियत पे कई, उनजी ज़हन साज़ी पे कई, उनखे महिनत पे सेखारी, उनखे मज़दूरी पे सेखारी। उहो जेको घुर सुवाल ते लॻल हुयो न, नबी साईं उनखे कारोबार करण पे सेखारियो।
10 ॾींहंनि खां पोइ उहो साॻियो साहिबु आयो साईं 15 ॾींहं थियो 10 ॾींहंनि खां पोइ आयो ऐं साईं करीम साहिब जी ख़िदमत में आया कि या रसूल अल्लाह घर जो ख़र्च पको कढी मूं वटि 10 दिरहम बाक़ी बचाया। 10 दिरहम वॾी क़ीमत हूंदी हुई, 10 दिरहम बाक़ी बचाइनि त साईं करीम साहिब फरमायो हाज़ा ख़ैरुन लक मिन अन तजी अल मसअलतु नुक्ततन फी वजहिक यौमल क़ियामत। ए मुंहिंजा सहाबी हे महिनत करे खाइण तुंहिंजे लाइ उन खां वधीक भलो आहे जो क़यामत जे ॾियारे अल्लाह वटि अची ऐं घुर सुवाल करण जो दाग़ तुंहिंजे मुंहं ते हुजे, इन खां भलो आहे त हाणे महिनत कई, हाणे तोखे अल्लाह मालदार करे छॾियो आहे। हिकिड़ो ॿियो सहाबी सोभ साईं जन जी ख़िदमत में आयो, ईअं अचे घुर सुवाल कंदो हुयो, हिकिड़ो दफ़ो आयो, ॿियो दफ़ो आयो, टियों दफ़ो आयो। मदीने वारे साईं मुंहिंजे लजपाल नबी उनखे फरमायो फिरे बाज़ार मदीने जी बि वठी वियुसि, हिकिड़ो कुर्सी या स्टूल जंहिंखे चइजे काठ जो टुकड़ो उहो रखे ॾिननि। साईं फरमायो हाणे हिन बाज़ार में वेह, हिते वेह ऐं ॾिस त माण्हू बाज़ार में छा था वठनि, कारोबार वापार कीअं थो थिए, उहो पोइ मूंखे अचे ॿुधाइजे हफ़्ते खां 2 ॾींहं। उहो साहब बि हुते वेही रहियो, पोइ कंहिं दुकान वारे जे साम्हूं स्टूल लॻाए वेठो त दुकान वारे चयो त ख़ुदा जा पाण मुंहिंजे दुकान जे साम्हूं छो वेठो आहीं, वञी पंहिंजो कमु धंधो कर। चई मां पाण न वेठो, मूंखे मदीने वारे साईं विहारियो। चई नबी विहारियो थी त लख दफ़ा वेठो हुजे असांजी दुकान में बरकत पवंदी। सो कुझु ॾींहं गुज़रिया, वेठो जो रहियो, हमरा दुकान वारे चयो दादा हेॾे हले, हाणे वांदो वेठो आहीं जो मां वञा थो कम सां, हे जेको सामान आहे न हिनखे तोरे ॾे। चांवर तोरे ॾे, को चांवर वठण वारो आहे, ग्राहक वधी विया, वरी पासे में ॿियो दुकान आहे, बाबा वांदो वेठो आहीं तूं हलिया, हिनखे अटो तोरे ॾे, हिनखे कीअं तोरे ॾे, ईअं उनखे कंहिं न कंहिं सामान खणाइण में पोइ उनजे बदिले उनखे मज़दूरी ॾींदा रहिया। हाणे उनजी ज़हन साज़ी पे कनि त बाज़ार ऐं तिजारत कीअं कबी आहे, बाज़ार कीअं हलाइबी आहे। उहो सहाबी जेको घुर सुवाल पियो करे, मदीने वारे साईं अहिड़ी तरबियत कयसि जो मदीने जी बाज़ार में उन खां वॾो ॿियो को सेठ हुयो ई कोन, एॾो अमीर थी वियो। सिखियो न तोरण खपाइण अघ पार पता सभु सिखी वियो, दुकाननि वारनि घुराए घुराए अहिड़ो सम्झायसि जो सभु पार पता अघनि जा ख़बर पइजी वियसि। हो बाज़ार में जेके दुकानदार वेठा हुया उन्हनि खां बि अमीर बणिजी वियुसि। सुभान अल्लाह, तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में आई? सुभान अल्लाह। इहो नबी साईं तो फरमाए, आका करीम तो फरमाए त तव्हां मथियों हथ थियो, हेठियों हथ न थींदा कयो। सैयदना फारूक आज़म अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए ला यकुद आजुकुम अन तलब रिज़्क़ व यक़ूल अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी। तव्हां मां को माण्हू रिज़्क़ जी तलब छॾे घर में वेही रड़ियूं दाहूं करे त मौला रिज़्क़ ॾे, मौला रिज़्क़ ॾे, ईअं न कयो। निकिरो अल्लाह जी राह में, तलब हलाल कयो, अल्लाह तव्हांखे बरकत वारो बनाए छॾींदो। ऐं जेको मिले उन ते भाड़े वेही न रहो। अनफिक इब्न आदम उनफिक अलैक। हाणे माण्हू ताजिर थी वियो, वापार करे करे अमीर थी वियो, हाणे साईं मुंहिंजा मालदार थी वियो, पैसे वारो थी वियो, अल्लाह हुनखे वधाए छॾियो। हाणे हुन ते वरी कंजूसी वेही रहे, चए त मुंहिंजी महिनत आहे, मुंहिंजी मुशक़त आहे, मूं ॾींहुं राति लोड़ियो आहे, हे मुंहिंजी महिनत आहे। न चवे मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे मथां महिरबानी कई आहे, हे अल्लाह मूंखे करम कयो आहे, हे अल्लाह मूंखे रिज़्क़ ॾिनो आहे। हिकु दुकान मां 10 दुकान ठही विया, हिकु प्लाट मां 10 ॿिया प्लाट ठही विया, हिकु रुपए मां 1000 रुपया मुंहिंजे अल्लाह मूंखे ॾिना आहिनि। पोइ अल्लाह तो फरमाए उनखे ख़र्च कर, हे आदम जा पुट ख़र्च कर, ख़र्च कर। उनफिक अलैक, जेतिरो ख़र्च कंदे अल्लाह ओतिरो तोते ख़र्च फरमाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ख़र्च करण वारे खे अल्लाह ताला भलो नेमुल बदल ॾींदो आहे। पंहिंजे हलाल कमाई मां जेको ख़र्च करे उनखे अल्लाह अहिड़ा अजुर ॾींदो आहे, अहिड़ी त उनजे मथां महिरबानी फरमाईंदो आहे जो उनजी सोच बि कमु करणु छॾे वेंदी त मूं पंहिंजी हलाल कमाई मां जेको रब जी राह में ख़र्च कयो, अल्लाह मूंखे केॾो अदे छॾियो आहे, केॾो नवाज़े छॾियो। न ख़र्च करण वारे जो हिकु ॾींहुं बि माल ज़ाया न थींदो आहे। अल्लाह ताला उनजे हर रुपयो जेको हलाल कमाई मां पंहिंजो पघर वहाए रब जी राह में ॾिनई न, उनजे रुपए खे अल्लाह पाण संभाले रखंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, अमल वारा थियो त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो हबीब राज़ी। आमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।